जी गाड़ी उमरानी जी गाड़ी उमरानी जी गाड़ी उमरानी जी गाड़ी गुंडागर्दी दहशतगर्दी गुंडागर्दी दहशतगर्दी जीअं त नवां जदोजहद अमन अमान जे हिसाब सां का शइ कान्हे का हिकिड़ो हिसो जो अचे थो ॿियो वञे थो रुगो बदल सदन में आहे नवां जतोल में राति जे सदन में चोर मेयूं कढियो था वञनि ॾींहं जो मोटर साइकिल फुरंदा आहियूं असां SSP नौशरो फिरोज़ DSP मोरे खे अपील कंदासूं नवां जतोल में ईमानदार ऑफिसर आणे नवां जतोई शहर जो अमन बहाल कयो नवां जतोई असां वटि शिकारपुर लॻी पई आहे हिते को बि अमन अमान कोन्हे को 8-10 ॾींहं अॻे मुंहिंजी मेह चोर काए विया हुआ जेके चोरनि जी असां पीछो करे अमजद ख़ासकेली जंहिंखां असां मेह छॾाई आहे ऐं पुलिस घोर निंड में सुतल आहे जेकर उन्हनि जे मिटनि माइटनि खे असां चऊं था बाबा असांखे फ़ैसिलो ॾियो मेह अमजद काए वियो आहे ऐं असांखां फुरो करे वियो आहे राति जो उथारे मेह काए वियो आहे तॾहिं बि हुनजा मिट माइट चवनि था बाबा 9 FIR अथव त ॾहीं वञी तव्हां करायोसि हिते असां वटि को अमन अमान कोन्हे को इंतिज़ामिया खां चोर 4, 5, 8, 9 जो ताईं जेको उन्हनि खे लगाम नथो ॾेई सघे SHO न को SSP साहिबु असां अब्दुल कयूं पिताफ़ी SSP नौशरो फिरोज़ DSP मोरो SHO न्यू जतोईअ खे अपील था कयूं त राति जो मेयूं चोर काहे था वञनि कल्ह मुंहिंजे भाणजे खां मोटर साइकिल फुरी वई आहे परवेज़ उमराणी जेको अबड़ान क्लिनिक ते वञी रहियो असां वञूं त वञूं काॾे असांजो जीअण जंजाल थी वियो आहे ऐं पंहिंजे चोरनि खे लगाम ॾिए असांखे इंसाफ़ खपे मोटर साइकिल वापसि कराए दोस्त आहे डॉक्टर तमीज़ उमराणी उनजो भाणे जो आहे उहो हिकिड़ो वेटनरी शागिर्दु आहे उन वीचारो पंहिंजो वञे पियो पंहिंजी फील्ड करणु उन खां गुंडागर्दी करे ऐं हथियारनि जे दौर ते उनखे यरगमाल कराए उन गाॾी फुरी अथनि पैसा फुरिया अथनि ऐं मोबाइल फुरी अथनि हीअ असांजे तेलको मोरो ज़िलो नौशरो फिरोज़ जो अमन सफ़ा ख़तमु थी चुको आहे असां वटि जेके हुकूमती धुर जा नुमाइंदा आहिनि उहो बि माना उनजो न रिएक्शन आहे न छा कुझु बि न आहे हीअ अहिड़ो ज़ुल्म त किथे बि कोन हूंदो अॻु में ॿुधंदासीं शिकारपुर ज़िले में अहिड़ो ज़ुल्म हूंदो पर हाणे असांजो नौशरो ज़िलो बि माना हिन ज़ुल्म जे वर चढ़ी वियो आहे ऐं असां SP साहिब खे मुतालबो था कयूं त NPP जतोई ग्रुप प्लेटफॉर्म तां असां मुतालबो था कयूं त अमन कराए वञे असांजे ज़िले में वधि में वधि बदमनी थी वई आहे ऐं महिरबानी करे अमन कया वञे शरीफ़ माण्हुनि खे तहफ़ ॾिनो बुख बदहाली उरूज ते आहे बरसातुनि तबाहियूं करे छॾियूं फसल माण्हुनि जा तबाह थिया माल मरी वियो हिकिड़ो माण्हू अज़ाब में महांगाई जे मुब्तला आहे ॿियो जेके रोड रस्ता महफ़ूज़ कोन्हनि माण्हू घरनि में महफ़ूज़ कोन्हे को बराए महिरबानी सां वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खे IG सिंध मेमून साहब खे होम सेक्रेटरी खे DIG शहीद बेनज़ीर आबाद यूनुस चांडियो ऐं SSP नौशरो फिरोज़ अब्दुल कयूम पिताफ़ी साहिब खे अर्ज़ु कंदासीं साईं पंहिंजा ज़ाती एफर्ट्स वठी करे कानून खे जे इन ॾोहारियुनि खे जकड़ में आंदो वञे ऐं जेको आहे माण्हुनि खे जेको आहे अमन अमान बहाल करे न वञे हे जेको ॾींहं जो राति जो धाड़ा फुरियूं बिना को महफ़ूज़ कोन्हे को नेठने जो नतीजो कहिड़ो निकिरंदो नौजवान रोज़गार सां कल वियो आहे हथियार ॾेखारण को गाॾी फुरी वई आहे मोबाइल फुरी वई आहे 20,000 फुरिया विया आहिनि को माण्हू महफ़ूज़ कोन्हे नवां जतोई शहर जे सराउंडिंग में इंतिहा दर्जे जा ॾोह वधी विया आहिनि महिरबानी करे कोशिशूं वठी करे असांजे हिन नौशरो फिरोज़ ज़िले खे कंदकोट कशमोर ठुल ऐं शिकारपुर थियण खां बचायो कोशिशूं वठी करे इन जल्द चोरनि खे डंडो ॾेई बंदि कयो अमन बहाल करो वञा ऐं रोड रस्तनि ते एहतिजाज जारी हूंदो मुकमिल जेको आहे चोरनि जे रहमो करम ते छॾियो वियो आहे SHO साहिब मुंहिंजे ख़्याल में आराम करण आयो आहे हुननि खे ॿी का जॻह कान पई मिली आराम जे लाइ हीउ थाणो हुननि खे ॾाढो ज़बरदस्त मिली वियो आहे वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त उन ॾींहुं असां हिकिड़ी ख़बर पढ़ी अव्हांजे तवसुल सां जज साहिब खां जेकर गाॾी फुरिजे थी त उहा सुबुह ताईं रिकवर थी वञे
ऐं वरी मुबारकूं थियूं मिलनि साईं पुलिस हिकिड़ो वॾो तीर हणी वरितो जज खां फुरियल गाॾी रिकवर थी वई जज खां फुरियल गाॾी जेकर रिकवर थी सघे थी एतिरो जल्दी मथां फ़रिश्ता त कोन आया हूंदा न जिन चे हिननि खे नाला ॾिना हूंदा या वीडियो ॾेखारियो हूंदो त भाई हिननि जा अमालनामा जिन गाॾी फुरी आहे ऐं साॻे वक़्तु डॉक्टर परवेज़ उमरानी खां गाॾी थी फुरिजे त उन खां बिल्कुलु ई लातालुकी जो इज़हार था कनि लाइल्मी जो इज़हार था कनि त पोइ आख़िर हिननि माण्हुनि जी इज़तुनि जो मुहाफ़िज़ केरु हूंदो हिन पुलिस जी आख़िर ड्यूटी आहे छा ही चंद ॾोहारी क़िस्म जा माण्हू जेके सॼे शहर खे सॼे तरह खे यर्गमाल बणाए वेठा आहिनि उन्हनि खे कंट्रोल करण या कंहिंजी ज़िम्मेवारी आहे साईं मां SSP नौशर फिरोज़ सरदार अब्दुल क़यूम पिताफ़ी साहिब खां SHO नवां जतो मोहम्मद बख्श मजीदाणो खां सवाल थो कयां त साईं तव्हां जो हिन थाणे ते आया आहियो तव्हां सां जॾहिं मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी त तव्हां इहो चयो साईं दुआ कजो तव्हांखे सॼो तर हे अहिड़ो अमन कराए ॾींदो जो तव्हांजा दर खुलिया पिया हुजनि तव्हां सुकून सां सुता पिया हुजो दर त परे जी ॻाल्हि असां रोड ते नथा निकिरी सघूं हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजी ड्यूटीअ ते थो वञे सरेआम ॾींहं ॾिठे जो हथियार ॾेखारे हुनखां गाॾी पूरी थी वञे उन खां पैसा फुरिया था वञनि तजलील कई थी वञे बाक़ी साईं तव्हां करण छा आहियो नवां जतो ई थाणे ते आराम करण आया जे आराम ई करण आयो ॿुधायो त तव्हांखे अञा वधीक सहूलियतूं ॾियूं जीअं तव्हांजे निंड में खलल न पवे ज़िले जो इन सां गॾु हिते हींअर पूरे शहर तालकेपुरे जी इहा ई सूरत हाल आहे न चढ़ी चुका आहिनि ऐं असीं इंतिज़ामिया खां इहो मुतालबो था करियूं त फौरी तौर ते अमन अमान बहाल करायो